मेहड़ थरड़ी मोहब्बत राधड़ नौ गोठ शाह पंजू समेत शहर ऐं आसपास जे इलाक़े में तेज़ हवाएं खिवण सां गॾु बरसाति जो वसकारो मुआसराती निज़ाम धरम भरम थी वियो। तेज़ बरसाति सबबि मेहड़ ग्रिड स्टेशन जा 10 फीड ट्रप करे विया। बिजली बंदि थी वई। तेज़ बरसाति सबबि हेठियां वारनि इलाक़नि में पाणी बीह वियो। कफ़कावन घरनि में रहंदड़ मिस्किन माण्हुनि जे अहंजनि में इज़ाफ़ो थी वियो। जॾहिं त अवामी न्यूज़ मेहड़ जी टीम शहर जी विज़िट ते निकिती त शहरी दुकानदारनि वापारियुनि इंतज़ामिया ख़िलाफ़ वीचार कुझु हिन तरह वंडिया। जिते किथे हर गिटी गली में पानी बीठो आहे। अञा ताईं का शहर जी मालिकी न आहे थी। अमल वाले किथे गायब आहे। शहर जो हाल ॾिसो था पिया। साल बाद ये पानी कढियो वञे, सफ़ाई कराई वञे। बरसात हुई, पानी वॾो जेको 3-4 फुट पानी हो, जेको राति जनरेटर आया जो पानी कढी आहे। अब्दुरहमान जो पंहिंजे अमले सां गॾु आयो जेको पानी निकाल थी वियो आहे। ऐं बरसाति जी पानी आहे, कुदरती पानी आहे, इनखे छा करे सघंदा। वधीक पानी घणो पानी हीअं निकिरी चुको आहे। पानी कल्ह ई राति जनरेटर लॻी आहे, जेके पानी कढी आहे उते पानी अलहमदिल्ला निकिरी वियो आहे। जीअं त बरसाति जे करे निकाली आब न हुजण जे करे, निकाली ड्रेनेज सिस्टम बहितर न हुजण जे करे असांजी मार्केटुनि में आए दिन पाणी बीह थो वञे ऐं दुकानदारनि खे पाणी अंदरि दाख़िल थी थो वञे। दुकानदारनि जो तमामु घणो नुक़सानु थिए थो। उन सिलसिले में असां म्यूनिसिपल कमेटी ऐं मुख़्तलिफ़ इदारनि खे चवंदासीं इन सिलसिले में पंहिंजो तहरक वठनि त मेहर जी जेका आहे ड्रेनेज सिस्टम खे बहितर बणाए वञे ऐं जेके मार्केटुनि में जेके नाला वग़ैरह आहिनि उन्हनि जी जेका खाटी ॾिनी वञे जीअं असां वापारी हज़रात जो नुक़सानु न थिए। मसइलो आहे थोरी बारिश थिए थी त जेको आहे पाणी बीह थो रहे। निकाल न आहे, सहूलियत न आहे। परेशान माण्हू थो शहरी माण्हू परेशान था थियूं। असां मसवाड़ी माण्हू जेको आहे धंधा न आहिनि। मींहं जे करे धंधो नथो थिए, माण्हू परेशान थो थिए। निकाल न आहे। साईं बरसाति खां पोइ हिते जेको आहे वॾो पाणी हिते बीह वियो। असांजे दुकान में अंदरि पाणी अची वियो तमामु घणो। का बि नाली या छा इहे जेका बंदि थी वियो का बि जेका सही न आहे। नाली हिननि जेका ठारायो त हिननि सही नमूने सां नालनि जो कमु न करायो वधीक तो इन करे पाणी निकिरे ई कोन पियो। कल्ह ॾाढी हालत थी असांजे जेका हिते वॾी तकलीफ़ हुई। साईं हिते नेकर जो वॾो मसइलो आहे। असांखे 2 दफ़ा रोड ठाराए ॾिनो आहे पीपल्स पार्टी वारनि, पर असांजे नेकर जो मसइलो हल नथो थिए। उन जे करे असांजी दुकाननि जे अॻियां पाणी बीहंदो आहे। असांखे महिरबानी करे नेकर जो मसइलो हल कराए वञे। असां जेको आहे त हुकूमत मां इहो ई असां चवंदा असांजी जेका मार्केट मथे करे ॾियो, हेठि करे ॾियो। मार्केट सॼी मार्केट असांजी ही पासे आहे जेका मथे आहे, सॼी मार्केट असांजी ॿुॾे बि पई। पोइ असां पंहिंजी पाण मदद करे पाणी सां कढियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।